अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन मां आहियां पुनल सारियो रेडियो वॉइस ऑफ लंडन तां अॼु पाण ॻाल्हि ॿोल कयूं था सिंध असेंबली जे हिकिड़े ताज़ो पास थियल बिल बाबति। ही बिल जेको ख़ासि तौर ते हिते मज़हबी थोराई वारनि माण्हुनि खे प्रोटेक्शन ॾियण जे लाइ तहफ़ुज़ ॾियण जे लाइ पास कयो वियो आहे, उहो बिल ज़बरदस्ती मज़हब मटाइण ख़िलाफ़ जेको आहे सो बिल आहे। हिन बिल जे लाइ जेका मूव थी, ही बिल जेको पास कयो वियो उन में तमामु घणो जेको अमल दख़ल आहे उहो ख़ासि तौर ते हिते फंक्शनल लीग पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मेंबरनि जी माना तमामु घणी जेका उन्हनि जी कोशिश महिनत लगन हुई, जंहिंजे करे हिन बिल खे मूव कयो वियो ऐं बाद में ही बिल अक्सरियत राय सां पास थियो। ऐं हिन बिल जे पास थियण सां हिकु हीअं खणी पाण चऊं त मज़हबी थोराई वारनि माण्हुनि जे लाइ पाकिस्तान जी तारीख़ में 70 सालनि जी तारीख़ में ही पहिरियों अहिड़ो बिल आहे जेको मज़हबी थोराई वारनि माण्हुनि खे हक़ीक़ी माना में तहफ़ुज़ ॾींदो त उन्हनि जो जबरी मज़हब न मटायो वञे। हूअं बि दुनिया जे अंदरि हर माण्हूअ खे मज़हब जी आज़ादी आहे त हू कहिड़ो बि मज़हब इख़्तियार करे ऐं कहिड़े बि तरह कहिड़ी बि तर्ज़ सां हू जेको आहे सो पंहिंजी मज़हब सकाफ़त ऐं ॿियनि मामलनि खे सियासत खे समाजियात खे उन्हनि खे ॾिसे। उन हवाले सां जेको आहे सो हिन बिल जी अहमियत अञा वधी थी वञे ऐं ख़ासि तौर ते हिन बिल जी अहमियत हिन हवाले सां बि वधे थी जो गुज़िरियल 2 ॾहाकनि खां वॾे पैमाने ते सिंध जे अंदरि जेको नौजवान छोकिरियूं अगवा करे उन्हनि खे खंबे खणी वञी उन्हनि जे शादीअ जे नाले में उन्हनि जा जेके मज़हब मटाया पिया वञनि ऐं उन्हनि जा जेके मज़हब मटाया पिया वञनि उनजे करे जेको हिकिड़ो सिंध मां जेको रद्दअमल पियो अचे उहो इहो त वॾे पैमाने ते सिंध मां लॾ पलाण पई थिए, वॾे पैमाने ते सिंध सिविल वार ॾांहुं खूनरेज़ी ॾांहुं पई वञे। रिंकल कुमारीअ जो अगवा, सीता जो अगवा, कस्तूरीअ जो अगवा, इन्हनि सभिनी खे खंबे खणण या उन्हनि जो मज़हब मटाइण या उन्हनि खे जेको आहे सो मुस्लमान छोकिरनि सां शादियूं कराइण जे बहाने उन्हनि जे जा मज़हब तब्दील करण वारा जेके अमल आहिनि उहे तमामु घणा तेज़ थी विया। ऐं उन हवाले सां जेकॾहिं ॾिसूं था त मिसलन ताज़ो ई कुझु साल अॻु जेको आहे सो 2011-12 में चक जो वाक़ियो थियो जंहिंमें 3 जेके आहिनि से हिंदू नौजवाननि खे मारियो वियो ऐं उन खां अलावा रिंकल कुमारीअ जो मीरपुर माथेले मां अगवा, जैकबाद मां, शिकारपुर मां, ॿियनि हंधनि तां जेको आहे सो नौजवान छोकिरनि खे अगवा करे उन्हनि जा मज़हब मटाया विया। अहिड़े ई नमूने सां जेको लाड़ में उत्तर में या थरपारकर ज़िलनि में इन क़िस्म जा लॻातार तमामु घणा जेके आहिनि वाक़िया थींदा रहिया। ऐं हीअं खणी चऊं त मिसलन समारोह में ऐं ॾहरकीअ में त ॼण अहिड़ा मर्कज़ क़ाइमु कया विया जिन जो कारोबार, जिन जो धंधो ई इहो हुयो त हू जेको आहे सो नौजवान हिंदू सुहिणियूं ख़ूबसूरत छोकिरियूं आणनि उन्हनि जा मज़हब मटाइनि ऐं पोइ उनखे जेको आहे सो मुलायत पंहिंजे अयाशी जे लाइ इस्तेमालु कंदी रहे। इन क़िस्म जा जेके बि अमल थिया, जेके बि इन क़िस्म जूं कार्रवायूं थियूं, इहे पॉपुलर केस हुया जेके न फ़क़ति जेको आहे सो कोर्टनि ताईं पहुता, हाई कोर्ट ताईं पहुता, बल्कि सुप्रीम कोर्ट ताईं पहुता ऐं उहे केस हलंदा रहिया इन क़िस्म जा। त उन जबरी मज़हब मटाइण वारे अमल जी रोकथाम जे लाइ ही जेको बिल पास थियो सिंध असेंबलीअ मां, उन बिल पास थियण ते उन जी सेलिब्रेशन जे लाइ 10 दिसंबर ते इंसानी हक़ जे आलमी ॾींहं ते कराचीअ में हिकु ज़बरदस्त जेका आहे तक़रीब थी हुई
ऐं उन तक़रीब में पाकिस्तान मां केतिरा ई अदीब दानिश्वर सिविल सोसाइटीअ जा माण्हू त भरपूर अंदाज़ में शरीक हुया, पर ख़ासि तौर ते जेको आहे सो सिंध असेंबलीअ जा मज़हबी थोराईअ वारा जेके बि MPs आहिनि उन्हनि सभिनी उन में शिरकत कई। ऐं उन खां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, मुस्लिम लीग फंक्शनल ऐं ॿियनि MPs जेको आहे सो भरपूर अंदाज़ में शिरकत कई। ऐं हिन तक़रीब में हिन बिल जी वाखाण कई वई। हिन बिल खे मज़हबी थोराई वारनि माण्हुनि जे लाइ तहफ़ुज़ जो अहसासु ॾियारींदड़ बिल करार ॾिनो वियो। त इन क़िस्म जो जेका कानून साज़ी सिंध असेंबलीअ कई आहे उन हवाले सां सिंध असेंबलीअ खे हिन हवाले सां साराए सघिजे थो। सिंध असेंबली जी तारीख़ रही आहे त उहा सदियुनि खां जेको आहे सो कानून साज़ी कंदी आई आहे। तमामु तारीख़ साज़ बिल ऐं तारीख़ साज़ एक्ट, तारीख़ साज़ कानून जेके आहिनि से पास कया आहिनि। ऐं हिन हद ताईं त 40 जी करारदाद जेका सिंध असेंबलीअ मां ई पास कई वई उहा हिकिड़ी तारीख़ी हैसियत रखे थी। इहा जुदा ॻाल्हि आहे त पाकिस्तान जेको आहे जंहिं करारदाद ते जोड़ियो वियो उन ते हलण जे बजाए पाकिस्तान ॿिया रुख, ॿियूं सिमतूं ऐं ॿिया तौर तरीक़ा जेके आहिनि से इख़्तियार कया, जंहिंजो नतीजो ई आहे त अॼु जेको पाकिस्तान मज़हबी इंतिहा पसंदीअ जी बाहि में भड़की रहियो आहे, उन बाहि जे भड़कण जो वॾे में वॾो जेको सबबु आहे उहो आहे 1940 जी करारदाद तां फिरी वञणु। उहो आहे सिंध असेंबलीअ जे हिन पास कयल करारदाद खे न मञणु, उनखे रदीअ जे टोकरीअ में उछलणु। उन खां पोइ जेको आहे सो पाकिस्तान हमेशह क़िबला मटाईंदो रहियो। कॾहिं उन जो काबो ऐं क़िबलो मास्को रहियो त कॾहिं वरी मास्को खां मोड़े वाशिंगटन खे पंहिंजो दीन ऐं ईमान करार ॾिनो वियो। त इन क़िस्म जा जेके पाकिस्तान जा अमल आहिनि उन्हनि अमलनि जे करे पाकिस्तान जे अंदरि जॾहिं पाकिस्तान अमेरिका जे चवण ते कम्यूनिस्ट तहरीक जी तबाहीअ जो अॾो ऐं महाज़ थी कमु करणु लॻो त उनजो नतीजो इहो थियो त पाकिस्तान वॾे पैमाने ते जेको आहे सो मुलायत खे पालियो, इंतिहा पसंदनि खे पालियो, उन्हनि जूं कैंपूं क़ाइमु कयूं वयूं, उन्हनि खे तरबियतूं ॾिनियूं वयूं, उन्हनि खे अमेरिका, यूरोप ऐं ॿियनि हंधनि ते बि घुराए तरबियतूं ॾिनियूं वयूं। नेठि नतीजो इहो थियो त अफ़गानिस्तान मां या ॿियनि हंधनि तां कम्यूनिस्ट हुकूमतुनि खे त ख़तमु कयो वियो या रशिया जेको आहे उनजो इन्हिदाम थियो। पर ॿिए पासे खां इहो थियो त उहा इंतिहा पसंदी अॼु सॼी दुनिया जे लाइ ख़ौफ़ जा लामारा आणी रही आहे। उहा इंतिहा पसंदी सॼी दुनिया जे लाइ हिकु अज़दहा बला बणिजी चुकी आहे। उन अज़दहा बला बणिजण खां पोइ न फ़क़ति जेको आहे सो उन इंतिहा पसंदी पाकिस्तान खे पर ख़ुदि इस्लाम खे बि बदनाम कयो आहे। ऐं सॼी दुनिया में जेको आहे सो इस्लाम ऐं पाकिस्तान या मुस्लिम मुल्कनि जे लाइ हिकु ख़ासि माइंड सेट जोड़ियो वियो आहे। त आउं सम्झां थो त इहे सॼा अमल जेके आहिनि उहे 40 जी करारदाद ते अमल न करणु ऐं जेको आहे आज़ादी न ख़ुदि इरादियत खे न मञणु जहिड़ा जेके मामला आहिनि उन मां ज़ाहिर खे त पाकिस्तान जोड़ण वक़्तु ई जेको आहे बदनियती साम्हूं आई ऐं उन बदनियतीअ सिंध असेंबलीअ जे उन करारदाद खे कोन मञियो। अॼु साॻी जेका आहे सा रवश, साॻियो तरीक़ो, साॻियो अमल जेको आहे वरी मुलायत जे तरफ़ां, वरी जेको आहे सो जुनूनियत जे तरफ़ां, वरी इंतिहा पसंदनि जे तरफ़ां साम्हूं आयो आहे। हिननि इंतिहा पसंदनि ऐं जुनूननि खे पाकिस्तान ठहणु वक़्तु बि हिननि जेको आहे 40 जी करारदाद जी मुखालफ़त कई हुई ऐं वरी जेको आहे सो 70 जे ॾहाके में हिननि जेको कानून साज़ीअ जी मुखालफ़त कई ऐं नतीजे में PNA ठाहियो ऐं PNA जेको आहे सो पाकिस्तान में पहिरियों भेरो जेका 70 जे ॾहाके में चूंडियल हुकूमत क़ाइमु थी हुई उनखे ख़तमु करायो ऐं मार्शल लॉ लॻाई। त जुनूनी ऐं मुलायत जेका आहे उहा बुनियादी तौर ते
पाकिस्तान जे अंदरि उनजो जेको किरदारु रहियो आहे, उनजो जेको तौर ऐं तरीक़ो रहियो आहे, उहो बुनियादी तौर ते ई रहियो आहे त उन्हनि हमेशह जेको आहे सो जमहूरियत खे नुक़सान पहुचाया आहिनि, आज़ादीअ खे नुक़सान पहुचाया आहिनि, क़ौमी हक़नि जी मुखालफ़त कई आहे ऐं सदाईं जेको आहे उन्हनि मुलायत खे परवान चढ़ाइण लाइ, इंतिहा पसंदीअ खे अॻिते आणण जे लाइ ऐं सोकाल जेके आहिनि से पंहिंजा कानून अमल ऐं ॿिया मुतारफ़ कराइण जे लाइ हमेशह जेको आहे सो उन इंतिहा पसंदनि पंहिंजे इंतिहा पसंदाना रवैयनि सां हिते मसइला पैदा कया आहिनि, जंहिंजे नतीजे में ही थियो आहे हिकु तरफ़ जेको आहे सो पाकिस्तान वफ़ाक़ियत नाले में, वफ़ाक़ जे नाले में सॼी दुनिया खे जेको आहे सॼे वफ़ाक़ियत जे नाले में सॼी सिंध खे लुटींदो रहियो आहे, बलूचिस्तान खे लुटींदो रहियो आहे, KPK खे लुटींदो फुरींदो ऐं उन्हनि जो इस्तेसाल कंदो रहियो आहे। उन हवाले सां वफ़ाक़ जे नाले सां पाकिस्तान में ख़ुदि पंजाब हिकु आम हैसियत इख़्तियार करे वियो आहे ऐं उनजे करे जेकॾहिं ॾिठो वञे त जमहूरियत खे पहिरियों नुक़सानु पहुचाइण जे लाइ पंजाब खे वधीक जेको आहे वॾे सूबे जी हैसियत ॾिनी वई, उते वधीक जेके सीटूं रखियूं वयूं नेशनल असेंबलीअ जूं ऐं नतीजे में इहो थियो त जेको जंहिं तरफ़ पंजाब जो वोट पलटिजे, उन्हनि जी हुकूमत ठहे, उहे इक़्तिदार हुजनि ऐं हलाइनि उनखे। इन क़िस्म जा जेके अमल आहिनि उहे बुनियादी तौर ते तमामु वॾो जेको आहे सो नुक़सानु ॾियनि था ऐं ही जेको जबरी मज़हब मटाइण वारो बिल जेको पास थियो आहे, उनजे ख़िलाफ़ मौलाना हाफ़िज़ सईद जेको आहे उन तर्फ़ वरितो आहे। मौलाना फज़ल रहमान उन ते पहिरें ॾींहं खां जेको आहे सो सेनेट में ॿियनि हंधनि ते उनजा माण्हू स्टेटमेंट्स ॾींदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सिंध जे अंदरि वॾा जलसा करे उन हिन बिल जी जेका असां मुखालफ़त पिणु कई आहे ऐं ताज़ो अॼु जॾहिं कराचीअ में हाफ़िज़ सईद जलसो करे रहियो हो त उनखे रियासत मुकमिल पुठभराई रियासत जी मुकमिल पुठभराई न ऐं उन हिकु नंढे इवेंट जे करे कराचीअ जे किरोड़े माण्हुनि खे जेको आहे सो परेशान कयो वियो ऐं कराचीअ जे किरोड़े माण्हुनि खे जेको आहे सो कराची सॼीअ खे सील करे ऐं कराचीअ जे किरोड़े अवाम खे परेशान कयो वियो। उन खां सवाइ हिन एहतजाज जो बुनियादु जेको आहे हाफ़िज़ सईद ऐं उनजे साथारनि जो ही हुयो त ही जेको बिल आहे उन में 18 सालनि जी उमिरि वारी हद ख़तमु कई वञे, हिन बिल खे रद्द कयो वञे, हिन बिल खे जेको आहे सो असेंबली जेको पास कयो आहे उन ते गवर्नर जेको आहे उहो सिग्नेचर न करे ऐं हिन बिल खे रद्द कयो। असीं सम्झूं था त मुलायत इंतिहा पसंद ऐं ॿियूं कुवतूं जेके हिन बिल जे ख़िलाफ़ आहिनि, ॿिए पासे खां जेके आम कुवतूं आहिनि जिन हिन बिल खे पास कयो आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, जंहिंमें पाकिस्तान मुस्लिम लीग नून, जंहिंमें पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल, PTI ऐं ॿियनि पार्टियुनि जो अहम किरदारु आहे। न फ़क़ति उहे पार्टियूं पर हिते जूं कॉम्प्रेस धुरियूं जेके पहिरें ॾींहं खां जोहर में पंहिंजे जोहर में मुकमिल तौर ते सेक्युलर आहिनि ऐं सूफ़ीअज़म सां उन्हनि जो वास्तो आहे, उन्हनि कॉम्प्रेस धुरियुनि खे सियासी पार्लियामानी सियासी पार्टियुनि खे, उन खां सवाइ जेके ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि खे ऐं गॾोगॾु हितां जी सिविल सोसाइटीअ खे, हितां जे अदीबनि खे, दानिश्वरनि खे, हितां जे सभिनी सेक्युलर प्रोग्रेस ऐं कम्यूनिस्ट माण्हुनि खे घुरिजे त उहे सभई मुनज़िम थियनि ऐं मुलायत जे जवाब जे लाइ हिन बिल जी मुकमिल तौर ते हेल्प ऐं हिमायत कनि ऐं हिकिड़ो अवामी तहरीक पैदा करण जी ज़रूरत आहे, हिकु समाजी तहरीक जी ज़रूरत आहे त हिकु अहिड़ी समाजी तहरीक उभारी वञे जेका मज़हबी थोराईअ वारनि माण्हुनि जे हिमायत में जोड़ियल हिन कानून जी जोड़ियल हिन बिल जी जेका आहे सा हिमायत कनि ऐं हिन बिल जे ख़िलाफ़ जेके कुवतूं रियासती पुठभराईअ सां अॻियां आयूं आहिनि, इहे
वरी बि दोहराईंदियूं 1977 खे, वरी दोहराईंदा इहे जेके आहिनि से 1947 वारे उन अमल खे जॾहिं 40 जो करारदाद मंज़ूर थियो त हिननि मज़हबी धुरनि हुनजी मुखालफ़त कई ऐं 1977 में हिननि धुरनि गॾिजी PNA जे नाले सां तहरीक हलाए ऐं जेका चूंडियल हुकूमत खे ड्राहे मार्शल आंदी ही मार्शलाई कुवतुनि जा साथारी इंतिहा पसंद हिननि इंतिहा पसंदनि हिते ख़ुदकश बमबारियूं आंदियूं, हिननि इंतिहा पसंदनि पाकिस्तान मां निकिरी वर्ल्ड ट्रेड सेंटर जहिड़ा वाक़िया कया। उनजे करे ही जेको आहे सो सॼी दुनिया में ही खितो ही मुल्क हिन खिते में या रहंदड़ माण्हू हिते सिंध बलोचिस्तान KPK ख़ुदि उहे बि सॼी दुनिया में बदनाम पिया थियनि। सॼी दुनिया में जेका सॼी दुनिया में जेका बदनामी पई थिए हिते जे अवाम जी, हिते जे माण्हुनि जी, उनजो बुनियादी सबबु मुलायत आहे, उनजो बुनियादी सबबु इंतिहा पसंदाना अमल आहे, उनजो बुनियादी सबबु ही आहे हिन खिते में जेको अमन कोन्हे को, हिन खिते में अमन न हुजणु ऐं हिन खिते में दिफ़ाई हथियारनि ते, एटम बम ते ऐं ॿियनि ते सॼी बजट ख़र्च करण जो जेको सहरो आहे उहो मुलायत ते इंतिहा पसंदनि ते थो वञे। जेकॾहिं हिते पीस हुजे, हिते अमन हुजे, हिते मुहबत हुजे, हिते आशिकी हुजे त शायदि इन दिफ़ाई हथियारनि जी, एटम बमनि जी, मिज़ाइलनि जी ऐं ॿियनि जी ज़रूरत ई न पवे। पर ख़ासि तौर ते इंतिहा पसंदनि जेका जुनूनियत पैदा कई आहे उहा जुनूनियत न फ़क़ति इस्लाम जे इंतिहा पसंदनि में पर सभिनी मज़हबनि जे इंतिहा पसंदनि वटि मौजूदु आहे। उनजे करे ई जेको आहे सो हीअ दुनिया तबाही ऐं बर्बादीअ तरफ़ पई वधे। उनजे करे असीं सम्झूं था त हिते जेको जमायत दावा खे रियासती तहफ़ुज़ ॾिनो पियो वञे ऐं हिन ज़ोरीअ मज़हब मटाइण वारे बिल जे ख़िलाफ़ जेका मूव शुरू कई वई आहे या JUI जेका उन मूव में शामिल आहे, जमायत इस्लामी जेका उन लाइ रैलियूं पई कढे ऐं एहतजाज पई करे, त असीं सम्झूं था त इन्हनि खे रोकण जी ज़रूरत आहे। उन लाइ इहो हुकूमत ते फ़र्ज़ु थो थिए त उन्हनि खे रोके ऐं ख़ासि तौर ते जेके बंदिश पयल तंज़ीमूं आहिनि उहे जेके आहिनि से बिल जी मुखालफ़त में जेको आहे सो एहतजाज पियूं कनि ऐं हुकूमत उन्हनि ते को बि जेको कानूनी हथकंडो न पिया इस्तेमालु कनि। त असां सम्झूं था त बुनियादी तौर ते मुलायत खे जेको आहे सो उहे क़ुवतूं हथी ॾेई रहियूं आहिनि जेके जमहूरियत जूं मुखालिफ़ आहिनि, जेके चूंडियल हुकूमतनि जूं मुखालिफ़ आहिनि या जेके असेंबलियुनि में जेको आहे सो कानून साज़ीअ जूं मुखालिफ़ आहिनि। उनजे करे आउं सम्झां थो त हिन बिल जी जेका हिमायत कई वञे ऐं हिन बिल जी हिमायत में असांजा जेके सेक्युलर असांजा जेके कोमरस्त आहिनि, ॿियूं धुरियूं आहिनि, उहे जेके आहिनि से अॻियां अचनि ऐं हिन बिल जी जेका आहे सा हिमायत कनि। महिरबानी तव्हां सभिनी जी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खां पनल साहिब खे ॼाण। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामाइन जावेद सोज़ हलाई तव्हांजे समातुनि जे हवाले सां आउं हाज़िर ख़िदमत आहियां। अॼोको मौज़ू बुनियादी तौर ते तमामु हिकिड़ो वधीक हसास ऐं सीरियस मौज़ू आहे। उन करे जो कुझु ॾींहं पहिरीं सिंध असेंबली पारां हिकिड़ो बिल पास कयो वियो आहे जेको ख़ासि तौर ते अक़लियतुनि जे हवाले सां जेके मसइला आहिनि ख़िते जे अंदरि ख़ासि तौर ते सिंध में, जंहिंमें पंहिंजे इज़हार जे राय खां हटी करे जेके मामला हुआ मज़हब खे तब्दील करण जा, उन जा काफ़ी वाक़िया अख़बारुनि में रिपोर्ट बि थींदा रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां उन्हनि ते सरकार जी बि हिकिड़ी तमामु गहरी अखि रही आहे, गहरी नज़र रही आहे। उन हवाले सां सिंध असेंबलीअ ज़बरदस्ती मज़हब तब्दील करण वारे क़ानून जे हवाले सां हिकिड़ो क़ानून पास कयो जेको न सिर्फ़ु
हुकुमरान पार्टी पर उन सां गॾोगॾु ॿियनि पार्टियुनि बि उनखे न सिर्फ़ु सपोर्ट कयो पर ख़ासि तौर ते उन जे इम्प्लीमेंटेशन जे लाइ बि सरकार ते ज़ोर बार कयो आहे त उनखे कयो वञे। पर असां ॾिसूं था त साॻे हवाले सां वरी जेके मज़हबी धुरियूं आहिनि उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजो नुक़्ता नज़र साम्हूं आयो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते उन हवाले सां हिकिड़ी जेका शिक जेका इंतिहाई ॾुखी सम्झी पई वञे उहा आहे अरिड़हं सालनि जे अंदरि जेकॾहिं को मज़हब तदण जी का जबरी कोशिशि थी त उनखे उनजे लाइ सज़ा मुक़ररु कई वई आहे ऐं उन हवाले सां क़ानूनी चाराजोई जे लाइ क़ानूनी तरीक़ेकार इस्तेमालु करण जो बि उन में ज़िक्र थियलु आहे। हाणे असीं सम्झूं था त ख़ासि तौर ते अहिड़ा वाक़िया थींदा रहिया आहिनि जेके न सिर्फ़ु जिन खे सुप्रीम कोर्ट बि ॿुधंदी रही आहे, हाई कोर्ट बि ॿुधंदी रही आहे, जंहिंमें हिकु तरफ़ त ख़ासि तौर ते छोकिरियुनि जे हवाले सां ई मामला वधीक नज़र आया आहिनि, त उते इन क़िस्म जे शयुनि खे ॾिसण जे हवाले सां बि हिकिड़ी इंतिहाई बेचैनी पैदा थियल हुई। ख़ासि तौर ते जेके असांजा मज़हबी थोराईअ वारा माण्हू रहनि था सिंध में बिलख़ुसूस, उन्हनि जे हवाले सां हिकिड़ी इंतिहाई बेचैनी हुई त ऐं हिन बिल जो बि मक़सदु जेकॾहिं हुनजो उनवान ई पढ़िजे त जबरी तौर ते मज़हब तब्दील करण वारो अमल आहे। हिन में केरु माण्हू अगरि जीअं विल सां पंहिंजो मज़हब इख़्तियार करणु थो चाहे, जेके हिकिड़ा इंसानी बुनियादी हक़नि जे अंदरि शामिलु थींदो आहे, उनजो को ज़िक्र न आहे पर जबरी हवाले सां आहे। त उन करे थोरी इहा कंफ्यूजन ऐं थोरो मुंझारो हीअ बि नज़र अचे थो त को हीअ बिल मुकमिल तरीक़े सां को मज़हब जे उबतड़ पियो वञे या ऐं जॾहिं त हिनखे हिकिड़ी आइन साज़ असेंबली जेका पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन जे पाकिस्तान जे ठहराव खां वठी ॿियनि मामलनि में शामिलु रही आहे, सिंध असेंबली ही बिल पास कयो आहे ऐं उन सभिनी पंहिंजे नुमाइंदनि जे इंडोर्समेंट सां ई बिल पास थियो आहे। त उनजो वरी बि क़ानूनी चाराजोई जे हवाले सां जेकॾहिं उन में को किथे गैप नज़र अचे थो त उन हवाले सां बि बहरहाल ॻाल्हि ॿोल जा दरवाज़ा त खुलियल रखणु जमहूरी अमल आहे, छो त जेसि ताईं जमहूरियत में का बि शइ हतमी न हूंदी आहे, जमहूरियत में शयुनि खे हिकु दफ़ो ॾिसणु वरी ॿीहर ॾिसण जो मौक़ो मिलंदो, पर साॻे वक़्तु इन क़िस्म जी बि ॻाल्हि ज़हन में ख़्याल में रखण जी ज़रूरत हूंदी आहे त कंहिं बि क़ानून सां उन विक्टिम जी या जेके मुतासिर थींदड़ धुराए जेकॾहिं उन जी वायोलेशन न थियणु खपे। ऐं आउं सम्झां थो त हिन क़ानून अचण सां पाकिस्तान जो हिकिड़ो तमामु अहम इमेज सॼी दुनिया जे अंदरि वधियो आहे त पाकिस्तान न सिर्फ़ु मेजॉरिटीअ जे मज़हब जे इज़ारे राय जो एतिराम करे थो, पर जेके मज़हबी थोराईअ वारा माण्हू हिन मुल्क जे अंदरि रहनि था उन्हनि जे बि राय जो एतिराम करे थो ऐं उन्हनि जी बि जेका इंसानी ज़िंदगीअ जो तहफ़ुज़ आहे, छो त पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन बहरहाल फ़र्द जे ज़िंदगी जी तहफ़ुज़ जी ज़मानत बि ॾिए थो 1973 वारे आइन जे अंदरि, ऐं उन सां गॾोगॾु आइन जे अंदरि इन क़िस्म जो बि प्रचार आहे त सभई शहरी बराबरि जा शहरी आहिनि। पर जॾहिं असीं वरी क़ानूनी एतबार खां ॾिसूं था त उन में काफ़ी मुंझारा नज़र अचनि था। इन हवाले सां बि जमहूरी मुल्कनि जे अंदरि ऐं जमहूरियत जे अंदरि इहो ज़रूरी हूंदो आहे त सभिनी मकतब फ़िक्र जे अंदरि सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि जे मज़हबी इज़हार जी आज़ादीअ जो ख़्यालु रखियो वञणु, उनजो तहफ़ुज़ करणु रियासत जी ज़िमेदारी हूंदी आहे। ऐं जेकॾहिं हिन बिल में के मुंझारा बि आहिनि त उनजो वरी बि जेको अहम प्लेटफॉर्म आहे सो पार्लियामेंट आहे, छो त असां जमहूरी निज़ाम जे अंदरि यकीन रखूं था ऐं जमहूरी निज़ाम जे अंदरि पार्लियामेंट जी सुप्रामेसी जेका आहे सा तमामु अहम सम्झी वेंदी आहे, जेतोणीकि उन ते इलाही सारी डिबेट ऐं बहस बि मौजूदु आहिनि त कॾहिं कॾहिं जमहूरियत जे अंदरि इन क़िस्म जा फ़ैसिला मुल्क जे अंदरि रहंदड़ शहरनि या उते जे फ़र्दनि खे जेकॾहिं को नुक़सानु पहुचाइनि था त उनखे बि क्रिटिकल अख सां ॾिठो वेंदो आहे त जीअं हिकिड़े जमहूरी निज़ाम जे पाइदारी भलाई ऐं उन जी तक़वियत जे लाइ, ऐं छो त जमहूरी निज़ाम जे अंदरि माण्हुनि जा इनफ़रादी हक़ तमामु अहम बुनियादु रखनि था, उन्हनि जो बुनियादी उन ते हूंदो आहे। त आउं सम्झां थो हिन शइ खे
हिन कानून खे बि हिकिड़े मुख़्तलिफ़ नज़र सां ॾिसण जी ज़रूरत आहे त हीउ कानून क़तई तौरु मज़हब जे ख़िलाफ़ु न आहे, मज़हब जे मुतरादिफ़ न आहे, पर हिन कानून जे ज़रिए बुनियादी तौर ते सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान सरकार, पाकिस्तान जी हुकूमत इहो चवण जी कोशिशि कई आहे त मज़हबी अक़ीदतुनि जी बि एतिरी अहमियत आहे, एतिरी इज़त आहे जेतिरी हिते मेजॉरिटी या घणाई जे मज़हब सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि जी आहे। त उन हवाले सां हिकिड़ा बहस हिन हवाले सां मौजूदु आहिनि। पीपल्स पार्टी उन ते काफ़ी प्रेशर जे अंदरि बि आहे ऐं उन में जेका ख़ासि तौर ते अरिड़हनि सालनि वारी जेका शिक आहे उन ते गौर वीचार करण जी कोशिशि थी रही आहे ऐं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। पर असीं सम्झूं था त जीअं त पार्लियामेंट जो कमु आहे त कानून साज़ी करे ऐं उहा कानून साज़ी जेकॾहिं का इंसानी हक़नि जे क्लेश में आहे या कॉन्स्टिट्यूशनल क्लेश में आहे त पोइ त उन ते वरी रिविज़िट करे सघिजे थो। पर जेकॾहिं उहा पाकिस्तान जे आइन जे तनाज़ुर में आहे ऐं पाकिस्तान ऐं जमहूरी अंदाज़ जे तनाज़ुर में तव्हां सम्झां थो त उनखे बि पंहिंजे हिकिड़े ॿी अख सां या पंहिंजे हिकिड़े ॿी सोच सां ॾिसण जी ज़रूरत आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।